जिन अहम ख़बर ॾींदासीं तव्हांखे। कराची में सिंध बार काउंसिल जे सेक्रेटरी जे क़त्ल में अहम अॻ भराई साम्हूं आई आहे। CTD अमलदारनि जो चवणु आहे त इरफान महर जे क़त्ल में संदसि ज़ाल ऐं सालो मुलविस आहिनि। CTD इंचार्ज उमर ख़त्ताब चयो आहे त क़त्ल कंदड़ अकबर मक़तूल जो सालो आहे। CTD अमलदारनि जो चवणु आहे त ॿिनि जवाबदारनि वारदात जी कार्रवाई कई ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वापसि हलिया विया। CTD इंचार्ज जो चवणु आहे त अकबर बयान ॾिनो आहे त इरफान महर जे क़त्ल में घरवारी ऐं साली शामिल आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। कराची में सिंध बार काउंसिल जे सेक्रेटरी जे क़त्ल में अहम अॻ भराई साम्हूं आई आहे। CTD अमलदारनि जो चवणु आहे त इरफान महर जे क़त्ल में ज़ाल ऐं सालो मुलविस आहिनि। CTD इंचार्ज उमर ख़त्ताब चयो आहे त क़त्ल कंदड़ अकबर मक़तूल जो सालो आहे। CTD अमलदारनि जो चवणु आहे त ॿिनि जवाबदारनि वारदात जी कार्रवाई कई ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वापसि हलिया विया। CTD इंचार्ज जो चवणु आहे त अकबर बयान ॾिनो आहे त इरफान महर जे क़त्ल में घरवारी ऐं साली शामिल आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया नाज़रीन। कराची में सिंध बार काउंसिल जे सेक्रेटरी जे क़त्ल में अहम अॻ भराई साम्हूं आई आहे। CTD अमलदारनि जो चवणु आहे त इरफान महर जे क़त्ल में संदसि ज़ाल ऐं सालो मुलविस आहिनि। CTD इंचार्ज उमर ख़त्ताब चयो आहे त क़त्ल कंदड़ अकबर मक़तूल जो सालो आहे। CTD अमलदारनि जो चवणु आहे त ॿिनि जवाबदारनि वारदात जी कार्रवाई कई ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वापसि हलिया विया। CTD इंचार्ज जो चवणु आहे त अकबर बयान ॾिनो आहे त इरफान महर जे क़त्ल में घरवारी ऐं संदसि साली शामिल आहिनि। इन बाबति वधीक तफ़सील मालूम कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर कादिर लाशारी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। कादिर, सिंध बार काउंसिल जे सेक्रेटरी जे क़त्ल में अहम अॻ भराई साम्हूं आई आहे। संदसि मक़तूल जा वेझा साथी उन क़त्ल में मुलविस आहिनि, इहो चवणु आहे CTD अमलदारनि जो। वधीक छा चवणु आहे? जी बिल्कुलु, इरफान महर जो क़त्ल थियो हुयो कराची में, उन जा कातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार कया विया आहिनि। उन हवाले सां जी कराची गुलाम नबी मेमण, उनखां अलावा DIG CTD ऐं ॿियनि CTD ऑफिसरनि पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे। उनजे क़त्ल में उनजा फैमिली मेंबर ई मुलविस आहिनि। उन हवाले सां जी कराची जो चवणु आहे त टारगेट किलिंग जो वाक़ियो हुयो, जंहिंखां पोइ शहर में हिकिड़ो ख़ौफ़ फैलिजी वियो। शहर में का टारगेट किलिंग शुरू न थी वई आहे। CTD पारां ही इन्वेस्टिगेशन कई वई, जंहिंमें मुलज़िम अकबर ऐं वाजिद जाकिरो जेके आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उहे मुलविस आहिनि। मुलज़िम अकबर जेको आहे उहो इरफान महर जो सालो आहे ऐं इनसां इनजी घरवारी जेका आहे इरफान महर जी, ऐं हुनजी भेण जेका इरफान जी साली आहे, उहा पिणु मुलविस आहे। उन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं वधीक इन्वेस्टिगेशन कई थी वञे। जी ठीकु आहे कादिर, महिरबानी, अव्हां तफ़सील ॾिना।